अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाड़काणो बेलो टाइम में हाज़िर आहियूं। अॼु असां पंहिंजो प्रोग्राम वफ़ाक़ी हुकूमत पारां बिजली चोरनि ऐं बाक़ीदारनि जे ख़िलाफ़ु जेको ऑपरेशन करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, इन हवाले सां तरतीब ॾिनो आहे त असां हिते जेके असांजा इलाइक़ा आहिनि, लाड़काणो ज़िलो आहे या मुख़्तलिफ़ आसपास जा इलाइक़ा आहिनि, त उते हिन वक़्तु जेका आहे ऑपरेशन जी कहिड़ी सूरत हाल आहे ऐं केतिरनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु जेको आहे सो कार्रवाई कई वई आहे ऐं हीउ सॼो मामिलो छा आहे, उहो असां कोशिशि कंदासीं त हिते जेके चेंबर ऑफ कॉमर्स जा पंहिंजो वापारी आहिनि या मुख़्तलिफ़ जेके नंढा नंढा बिज़नेसमैन आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं, गॾोगॾु जेके आम माण्हू आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हायूं त हीअ जेके बिजली चोरी ऐं बाक़ीदारनि जे ख़िलाफ़ु कार्रवाइनि जो इशू आहे, उन में हुननि जो जेको आहे सो मौक़िफ़ छा आहे। छाकाणि त हीअ जेका आहे चयो पियो वञे त हिक तरफ़ी कार्रवाई थी रही आहे ऐं ख़ासि करे जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि खे जेको आहे सो इंतकामी कार्रवाइनि जो निशानो बणायो पियो वञे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे पंहिंजो बिजली चोरी ऐं बाक़ीदारी जा केस दाख़िल करे उन्हनि खे जेको आहे सो गिरफ़्तार कयो पियो वञे। ऐं सिंध जे अंदरि ख़ासि करे जेके आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इहे कार्रवायूं शुरू थी चुकियूं आहिनि ऐं लाड़काणे जे अंदरि बि मुख़्तलिफ़ जेके केस इहे थाणनि ते दाख़िल थिया आहिनि। अहिड़ी हिकिड़ी गॾिजाणी जेका आहे आला सतही कमिश्नर लाड़काणो ऐं DIG लाड़काणो ऐं ॿियनि अमलदारनि जी बि थी, जंहिंमें जेको आहे इहो फ़ैसिलो कयो त हिते जेके वॾा बाक़ीदार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वञे, गॾोगॾु जेके नंढा बाक़ीदार आहिनि उन्हनि खे बि पकड़ में आंदो वञे ऐं जेके बिजली चोर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वञे। पर हाणे हीअ जेको मैकेनिज़म आहे कीअं जुड़ंदो, छाकाणि त हिकिड़े तरफ़ जेके बाअसर माण्हू आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु का बि कार्रवाई न पई थिए ऐं उहे जेको आहे सो सरेआम बिजली चोरी बि कनि पिया ऐं बिजलीअ जा जेके बिल आहिनि उहे बि अदा न पिया कनि ऐं जेके ग़रीब माण्हू आहिनि, हेठे तबिके जा माण्हू आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो कार्रवाइनि जो निशानो बणाए पियो वञे या मुख़्तलिफ़ जेके ॿाराड़ी वारे इलाइक़नि में माण्हू रहनि था या कचनि आबादियुनि में माण्हू रहनि था जेको आहे सो जिन वटि मीटर मुयसरु न आहे त उहे कुंडी ज़रिए जेको आहे सो बिजली हलाइनि था, त उन्हनि खे जेको आहे सो बिजली चोर चई करे गिरफ़्तार कयो वञे थो, उन्हनि जे मथां FIR दाख़िल कयो वञे थो। असां इहो सॼो जेको मामिलो आहे इन ते जेको आहे सो ॻाल्हाईंदासीं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां त हू इन हवाले सां छा था चवनि ऐं हुकूमत खे इन हवाले सां कहिड़ो मैकेनिज़म जोड़णु खपे, कहिड़ो रिलीफ उन्हनि खे मिलणु खपे त जीअं हीअ जेके कार्रवायूं थियनि पियूं उन्हनि में जेको आहे सो उन्हनि खे रिलीफ मिली सघे या माण्हुनि खे जेको आहे सो हीअ जेके किस्तूं वग़ैरह थियनि थियूं उन्हनि में उन्हनि खे को रिलीफ ॾिनो वञे थो। हलूं था जेको आहे सो मुख़्तलिफ़ माण्हुनि जे तरफ़ ऐं उन्हनि सां ॻाल्हायूं था त हू इन हवाले सां छा था चवनि। उन लाइ असांजी गुज़ारिश आहे त जेके बि आहिनि असांजो जिन ते वाजिबात आहिनि क़ानूनी तरीक़े सां उहे भले तव्हां उगाड़ियो, पर जीअं त लाड़काणे में वॾे पैमाने ते सेपको वारनि में असांजो बदिलियूं थियूं आहिनि। AC साहब बि नओं आयो आहे, इंजीनियर साहब नओं आयो आहे, काफ़ी SDA बि नवां आया आहिनि। उन्हनि लाड़काणे में हिकिड़ो ईअं सम्झो त बाइटाल करे छॾियो अथऊं। ग़रीब मिसकीन जेके बेपहच माण्हू आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु FIR जी भरमार करे छॾी अथऊं। हालांकि इहा सवाइ वापडा जे इहा करप्शन थी नथी सघे। कोई बि माण्हू बग़ैर हिननि जे आशीर्वाद जे बिजली हलाई कोन थो सघे। उन बेपहच माण्हुनि जो कसूर कहिड़ो आहे, उन्हनि खां वापडा पैसा बि वठे थी ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु वरी FIR बि दाख़िल करे थी। मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे वज़ीर आज़म पाकिस्तान सां त महिरबानी करे हिकिड़ी अहिड़ी कॉमेडी असांजे लाड़काणे में असांजो मुनक़िद कई वञे जेको पहिरियों त छंड छाण करे त भई कंहिं ते बिल वाजिबी आहिनि, कंहिं ते बेवाजिबी आहिनि। काफ़ी सालनि खां वठी माण्हुनि मीटर पंहिंजा डिस्कनेक्ट कराया आहिनि, उन्हनि जे मथां बि लखा रुपया हर महीने बिल वापडा वारा असांजो ॾियनि था। उहे माण्हू काॾों उहे बिल पे कंदा। 2009 खां हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे, उनजी डिस्कनेक्ट आहे असांजो लाइन, उनजे मथां बि हिन महीने में 1,30,000 रुपया बिजलीअ जो बिल आयो आहे। हालांकि उनजो मीटर ई कोन्हे। 2009 में वापडा वारा लाहे खणी विया आहिनि। इहा हिकु बदमाशी आहे वापडा वारनि जी। असां इहा घुर कंदासीं त बराए महिरबानी हिन ग़रीब मिसकीननि ते जेके FIR आहिनि फिलफोर बंदि करे ऐं साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कयो ऐं उहे माण्हू जेके पहुच वारा माण्हू आहिनि जंहिंजूं 10-10 ACयूं हलनि थियूं पियूं, उन्हनि माण्हुनि खे तव्हां गिरफ़्त में आणो जंहिंजे मथां लखा रुपया असांजो रेवेन्यू जेको आहे वापडा खे मिली सघनि थियूं। उन में वापडा वारनि जूं घणो हिते असांजो करप्शन आहे। साईं, पहिरीं ॻाल्हि त मां चीफ ऑफ आर्मी स्टाफ जो क़दम कयो आहे, उनखे असां वेलकम कयूं था। मुल्क आहे त सभु आहियूं असां ऐं इन प्रोग्राम सां काफ़ी फ़र्क़ु पइजो आहे। डॉलर बि किरियो आहे, ॿियूं शयूं बि, गोल्ड बि सस्तो थियो आहे। रहियो साल त वापडा में जेका चोरी आहे उहा चोरी बंदि थियणु खपे। उन लाइ जेके एफर्ट्स वठणा उन एफर्ट्स ते थोरो असांखे रिज़र्वेशन आहे। जीअं त तव्हां जूं असांजो एसोसिएशन राइस मिलर ट्रेडर एसोसिएशन आहे, सिंध बलोचिस्तान राइस मिलर ट्रेडर एसोसिएशन आहे, चैम्बर ऑफ कॉमर्स आहे, फेडरेशन ऑफ
लाड़काणा फेडरेशन आहे, इहे सभु आहिनि। जेकॾहिं तव्हां वटि का चोरी आहे या तव्हां वटि का मतिलबु उन ॾे पैसा रहियल आहिनि त पहिरियों तव्हां अचो असांजे चैम्बर सां, फेडरेशन वारनि सां, इन्हनि सां ॻाल्हायो, लिस्ट ॾियो त बाबा हीअ असांजूं बकायूं तव्हां ॾे रहियल आहिनि। ऐं मां त सम्झां थो काई बि अहिड़ी फेडरेशन या चैम्बर अहिड़ो न आहे जो तव्हां सां ताउन न कंदो। रहियो सुवाल त जेके ग़रीब मिसकिननि जे ख़िलाफ़ु जेके FRU कटिजनि थियूं, ज़ाहिर आहे असां बि उनजे ख़िलाफ़ु आहियूं। त हिकिड़ो ग़रीब मज़दूर माण्हू जेके माना रोटीअ जे लाइ बि पैसा कोन्हनि, को अॻे ई बुख बदहाली में आहे, रहंदो तव्हां उनखे अॻिते था कयो, FRU था कटो, इहो ॾाढी ॾुख वारी ॻाल्हि आहे। ऐं इन सां न, बाक़ी जेके सरहंदी वारा माण्हू आहिनि, जिथे तव्हांखे कमु करणो आहे उते कयो, अॻिते कयो, असांजी तव्हां सां कोऑपरेशन आहे। ऐं हे चैम्बर ऑफ कॉमर्स, फेडरेशन सभु तव्हां सां कोऑपरेशन कंदियूं ऐं इनशाला तव्हांखे सुठी मोट मिलंदी। कंहिं गवर्नमेंट में मां पीपुल्स पार्टी गवर्नमेंट जा कुंडी जेको आहे सो लाइनियूं ॾिनियूं हुननि त बाबा मीटर कोन्हनि कुंडियुनि जे लाइ, उन टाइम खां वठी कुंडी जो इहो सिस्टम हले थो। रहियो सुवाल त उन ते भली कंट्रोल कनि, बाक़ी हाणे ईअं न आहे त ग़रीब खे ॿधी वञो। उहो जेको हिकिड़ो माण्हू घर जो फ़र्दु जेको कमाइण वारो आहे, उनखे बि जेकॾहिं तव्हां ॿधी वञो था ऐं तव्हांखे उनखे त पोइ उते हुनजो केरु रहंदो, केरु उनखे मानी कराईंदो, केरु उनजो वसीलो आहे? कोई वसीलो न आहे। उनजे करे महिरबानी करे भली तव्हां लाइनियूं कटियो, पर उन्हनि ग़रीबनि ते FRU न कटियो ऐं उन्हनि खे अञा बि बुख बदहालीअ तरफ़ न करायो। बाक़ी रहियो सुवाल त सभु सरहंदी वारा सभु तव्हां सां गॾु आहिनि ऐं सभु तव्हांखे वेलकम था कनि। असां तव्हां सां गॾु आहियूं, असां तव्हां सां साथ ॾींदासीं इनशाला। जिते तव्हांजे एरियर्स आहिनि, तव्हां इहे 2-3 फोरम मां ॿुधाया आहिनि, इन फोरम ते तव्हां वञो ऐं तव्हां सां सभु कोऑपरेटिव कंदा। छो न कंदासीं? मुल्क आहे त असांजे लाइ, मुल्क आहे त सभु कुझु आहे। तमामु ग़लति ॻाल्हि आहे, नाइंसाफ़ी आहे। अॻे ई सिंधी माण्हू महांगाई, करप्शन जे करे, जियाला कल्चर जे करे सख़्तु परेशान आहे। 2 वेला मानी नथो खाई सघे। वरी रहंदो उन्हनि जा बिजली जा जेके कनेक्शन आहिनि उहे कटे ऐं उन्हनि जे मथां FIR दाख़िल करणु, इहा तमामु वॾी जेका आहे ज़्यादती आहे वापडा जी। ऐं मूंखे त इहो सम्झणु खपे त जेकॾहिं वॾा माण्हू पीपुल्स पार्टी जा वॾा हुकुमरान जेके आहिनि, लीडरशिप जेका आहे, जेके हिकु बंगले में 20-20, 15-15 एयर कंडीशनूं हलाइनि पिया, ओॾे इहा शइ नथी थिए। माना उन्हनि जा कनेक्शन था काटा कया वञनि, जिन FIR थियूं कटियूं वञनि उन्हनि खे। हीअ इंतिहा दर्जे जी हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे वापडा हिस्को वारनि जी। सो असां इन जी सख़्तु लफ़्ज़नि में सिंध यूनाइटेड पार्टी उन जी मज़म्मत करे थी ऐं उनखे गुज़ारिश कयूं था वापडा वारनि खे त बाबा हीअ ग़रीबनि खे तंग न कयो। ईअं न थिए त तंग आयद ऐं जंग आयद, त ईअं न थिए त पोइ सुभाणे तव्हांजे ख़िलाफ़ु के एहतजाज थियनि, के मुज़ाहिरा थियनि। सो उन करे असां इहो कॾहिं बि क़बूल न कंदासीं त सिंधी माण्हू सां, ग़रीब माण्हुनि सां का ज़्यादती थिए। ठीकु आहे, कनेक्शन या को सिस्टम आहे त उनखे कंहिं प्यार वारे तरीक़े सां हल कजे। पर जेकॾहिं सख़्ती करणी आहे त पोइ सभिनी सां सख़्ती थियणु खपे न। रुॻो ग़रीब माण्हू खे छो तंग कयो थो वञे? उनजे मथां FIR कई थी वञे, उन जूं कुंडियूं, उन्हनि जा कनेक्शन काटा कया था वञनि, जेका हिकिड़ी सफ़ा ज़्यादती आहे। ऐं असां सख़्तु उनजी मज़म्मत कयूं था ऐं असां उन्हनि खे इंतिबाह कयूं था वापडा खे त इहा रवश ग़रीबनि जे ख़िलाफ़ु बंदि कई वञे, न त एहतजाज कंदासीं। मौजूदु केयरटेकर हुकूमत जे अचण खां पोइ जेको मुख़्तलिफ़ हवालनि सां गवर्नमेंट जे तरफ़ां मुख़्तलिफ़ कार्रवाइयुनि जो आगाज़ थियो आहे। अगरि इहे कार्रवायूं नेक नियति जे बुनियादनि ते आहिनि त असां इन्हनि जो ख़ैर मक़दम कयूं था। मसलन उहे कार्रवायूं जेके पंहिंजो ज़ख़ीरा अंदोज़ी करण वारा आहिनि उनजे ख़िलाफ़ु थियनि थियूं, या वरी जेको हाणे जेको तव्हां सवाल कयो त वापडा जे हवाले सां बिजली चोरनि जे ख़िलाफ़ु जेको क्रैकडाउन शुरू थियो आहे, उहो कहिड़ो मुहज़ब शहरी हूंदो जेको बिजली चोरीअ जे क्रैकडाउन जे हवाले सां उनजी मुखालफ़त कंदो। लेकिन त इहो किथां जो इंसाफ़ आहे त हिकिड़ो मामूली क़िस्म जो माण्हू वीचारो बल्ब ॿारे, पखो हलाए ऐं उहो पंहिंजे बचनि खे पंहिंजो उन पखे जे हेठां विहारे थो। हिकिड़ो सिस्टम उनखे बि ठाहे ॾिनो वियो आहे। उनखे बि इन शइ जो आदि जेको बणायो आहे, इहो बि ॾिसण जी ज़रूरत आहे त इहो कंहिं बणायो आहे। इहो मां तव्हांखे दावा सां चवां थो त जेको वापडा जी जेका चोरी थिए थी बिजलीअ जी,
सवाल ही पैदा कोन्हे जो वापडा जे अहलकारनि, वापडा जे लाइन सुपरिटेंडेंट, वापडा जे लाइनमैन, मीटर रीडर, SDO या उन खां बि अञा मथे जे आला अमलदारनि जे आशीर्वाद खां सवाइ, उन्हनि जे रज़ामंदी खां सवाइ, उन्हनि जे उन सां डीलिंग खां सवाइ को माण्हू को बल्ब बि ॿारे सघे। तव्हां तजुर्बो करे ॾिसो। लेकिन इहे वापडा जे अंदरि ई उहे सहूलियतकार वेठा आहिनि जेके माण्हुनि खे ट्रांसफार्मरनि जा ट्रांसफार्मर ठेके ते था ॾियनि। ठीकु आहे, तव्हां हिकिड़े ग़रीब खे पकड़ियो था, उनजी मां उहा ई ॻाल्हि कयां पियो त हिकिड़ो तव्हां ठीकु आहे बिजली चोरी करण वारो माण्हू तव्हां पकड़ियो था, उनजे मथां FIR था कयो। सभ खां पहिरियां त अॼु जेका मां हिकिड़ी न्यूज़ पढ़ी, को लेटर पढ़ियो मां, त अदालत सॻोरीअ बि जेको आहे सो इन शइ ते उनखे जवाबु ॾिनो आहे, वापडा इख़्तियारनि खे बि, पुलिस खे बि, ऐं जेके FIRs थियूं आहिनि उनखे बि उन्हनि जेको आहे सो रिजेक्ट कयो आहे। लेकिन FIR अगरि थिए थी त उनजी प्रॉपर तरीक़े सां इन्वेस्टिगेशन थिए त उनखे इहा बिजली जी तार कंहिं हणी ॾिनी ऐं कॾहिं खां वठी लॻल आहे, ऐं उहो केरु उन खां पैसा वठंदो हो। जेतिरे क़दुरु वापडा जी चोरी जो मसइलो आहे त हीअ त गवर्नमेंट हरू भरू असांजे हिन खे जॾहिं ॾिठो हिन सॼे मुल्क में बिजली ऐं वापडा जे ॻरनि बिलनि जे ख़िलाफ़ु एहतजाज शुरू थिया त हितां जी गवर्नमेंट इन जे माण्हुनि जे ज़हन खे डाइवर्ट करण लाइ हिकिड़ो अहिड़ो ऑपरेशन शुरू करे ॾिनो आहे त जीअं माण्हू वरी इन असुल इन तां हटी करे हाणे जीअं एहतजाज न कनि ऐं असांजा जेके करतूत आहिनि उहे माण्हुनि जे साम्हूं न अचनि। हाणे सिर्फ़ु तव्हां सोचे मुल्क जी तरक़ी ख़ुशहाली अची इन ते कोन बीठी आहे त तव्हां 5000 बिलार खे ॻीचीअ खां वठी कालरनि खां वठी तव्हां उन ते FIRूं कटायो, उन्हनि जा जेको आहे सो तव्हां कुंडा कनेक्शन जेको उनजूं तव्हां तारूं कटे उन्हनि खे बिजली जी रोशनीअ खां महरूम रखो, उन्हनि खे तकलीफ़ जो अहिड़ी गर्मी जे टेम्परेचर में माण्हुनि जी जेको आहे सो ज़िंदगी अज़ाब बणाई वई आहे। जॾहिं त चोरी ऐं पैसो जेको करप्शन खे जेके ख़तमु करिणो आहे त पोइ हिते अरबें रुपया ऐं करोड़ें रुपया जेके वॾे माण्हुनि जा वॾी फैक्ट्रियुनि ते बिल आहिनि त तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन छो था कयो। पंजाब में ॾिसो मीडिया ते आयो त हिना रबानी ख़र जे 55 करोड़ ऐं 96 लख रुपया हुनजो जेको आहे बिल आहे त उन अहिड़नि माण्हुनि खे वॾी जेको आहे सो मथां जेके बिल जू आहिनि तव्हां उन्हनि खां कलेक्ट कयो, उन्हनि ते FIRूं कढो। बाक़ी हिन ग़रीब माण्हुनि जो कहिड़ो कसूरु आहे जो इन्हनि माण्हुनि जी तव्हां जेको तज़ीरी रखियो, उन्हनि माण्हुनि खे परेशान कयो, राति जो दर खड़काए उन्हनि जूं जेको आहे लाइनियूं कटियो। सो मां इहो चवंदो त मुल्क हिन वक़्तु खसारे में आहे। इहो तरक़ी मुल्क ईअं में कोन कंदो। असांजो वज़ीर आज़म त चए त मुंहिंजी तव्हां AC बंदि करे छॾियो, हाणे हिकिड़ी AC बंदि करण सां 10 AC बंदि करण सां मुल्क जी बिजली जेको आहे सो निज़ाम बहितर न थींदो। अॻिलो वज़ीर आज़म आयो त मुंहिंजे वज़ीर आज़म हाउस खे तव्हां PM हाउस खे तव्हां पब्लिक जेको एंटरटेनमेंट आहे हिकिड़ो तफ़रीह गाह ठाहियो त जीअं उते पैसो जनरेट थिए, मेयूं खपायो वज़ीर आज़म जो। हाणे इहे सॼा हिकिड़ा ढोंग आहिनि। असुलु जेको आहे सो हितां जो पैसो सॼो हितां जो वॾे वॾे में चोर, हितां जो कामोरो, हितां जो सियासी माण्हू वज़ीर जेके ऐं सेनेटर MP MLA उहे वॾा चोर आहिनि। तव्हां उन्हनि जे बंगले हाणे मां तव्हां बिल कलेक्ट करे तव्हां ॾिसो हितां जा जेके मां सिर्फ़ु लाड़काणे ॻाल्हि थो कयां, जेके MP MLA आहिनि तव्हां उन्हनि जा इहे बिजली जा बिल ॾिसो त उन्हनि जो बिल केतिरो थो महीनो अचे। बाक़ी आम माण्हुनि जो बिल त जेको हिकिड़ो जंहिंजे घर में 2 पखा आहिनि, ग़रीब माण्हू 2 कमरनि में रहे थो त उन जो बिल तव्हां ॾिसो त ॿिन्ही जा बिल ॾिसंदो आहे त अञा बि ग़रीब जो बिल वधीक हूंदो। हुननि MP MLA जेके 10-20 ACयूं हलनि थियूं जंहिंजे घरनि में वॾा कमरा 20-25 उन कमरनि बंगलनि जा कमरा आहिनि, उते उनजो बिल घटि थो अचे। हिन वक़्तु हिकु त बिजली तमामु घणी महांगी आहे जेका ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि जे लाइ हिकु अज़ाब खां घटि कान्हे का। ऐं ॿियो उन खां अलावा लोड शेडिंग जो आज़ार ऐं ख़ासि करे उहे माण्हू तमामु घणा मुतासिर आहिनि ऐं जिन जा मीटर आहिनि, छो त सॼो भार उन्हनि मीटर वारनि ते आहे। ऐं ही जेका हिन वक़्तु ऑपरेशन हली रहियो आहे जेका मिसकीन ग़रीब ऐं आउं चवंदो त जिन माण्हुनि खे खाइण जे लाइ गिरह शायदि मुश्किल सां नसीब थिए ऐं उन्हनि जे मथां एतिरा जेके से त हिकिड़ा फाइन या ॾंड हणनि था
जंहिंजी हू सघ नथो रखे। शायदि ही खोड़ सारा जेके केसिस थिया आहिनि, जेके माण्हू ख़ुदकशियूं करे रहिया आहिनि इन बिजली जे मुद में, हिन वक़्तु ही ॼाणी वाणी उन्हनि जे बचनि खे मारण जी कोशिशि थी रही आहे। यानी हिन सरकार अचण सां ई निगरान सरकार हिकिड़ो टास्क खणी आई आहे त गुरबत नाहे घटाइणी, पर ग़रीब खे ख़तमु करिणो आहे, उनखे घटाइणो आहे। त हीअ जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे उहा इंतिहाई परेशान कुन ऐं गंभीर हिकु त सिचुएशन जेका लॉ एंड ऑर्डर जी हालत आहे। ऑपरेशन थियणु त खपे। जेके रोज़ असांजा सिंध जा नौजवान ग़रीब मज़दूर माण्हू अॻुवा थी रहिया आहिनि, सिक्योरिटी इदारनि खे ऑपरेशन त उन्हनि ख़िलाफ़ु थियणु खपे हा, पर अफ़सोस सां जो उन मौजूद शहरनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन थी रहियो आहे। जेके करप्शन माफ़िया आहिनि, कब्ज़ा माफ़िया खोर आहिनि, या अॻुवा माफ़िया जेके इंडस्ट्रियूं हलाए रहिया आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ु ऑपरेशन थी न रहियो आहे। अगरि थी रहियो आहे त सिर्फ़ु ग़रीब मिसकीन माण्हुनि जे ऐं सदाईं ऑपरेशन थियो आहे त ग़रीबनि जे लाइ। पोइ उहे चाहे इंक्रोचमेंट ऑपरेशन हुजे त बि ग़रीबनि जे लाइ आहे, जे बिजली जे मुद में ऑपरेशन थिए थो त बि ग़रीबनि जे लाइ आहे। आख़िर ग़रीब हिन मुल्क में करे त छा करे। हिन वक़्तु इंतिहाई अफ़सोस ऐं माज़र सां चवणो थो पए त हीउ मुल्क हिकु अशरफिया जे मुठीअ में आहे ऐं जेका हिन मुल्क खे लुटे ऐं फुरे रही आहे। अगरि ग़रीब को माण्हू पखो हलाए थो त उन जा बि ख़ुदि जेका वापडा जी इंतिज़ामिया आहे मुलवस आहे। असीं खुलम खुला चऊं था पिया त जेका बि हिन वक़्तु अगरि जे बिजली जो बहरान आहे या बिजली वापडा लॉस में आहे त उन वापडा खे नुक़सानु पहुचाइण वारा ख़ुदि वापडा वारा ई आहिनि। मजाल आहे हिन वक़्तु ॾिसो जेका ऑपरेशन हली रही आहे, जेके 5 रुपया ॾियनि था, जिन खां 5 रुपया वरितो वञे थो, उहे हिन वक़्तु सुकून सां अॼु बि असीं हलाए रहिया आहिनि। पर ग़रीब मिसकीन माण्हुनि जा, जिन खे शायदि कुंडे जेतिरी तार जेतिरी वसियत कोन्हे, मुश्किल सां पाड़े में गॾिजी सॾिजी करे अगरि हू पखो हलाइनि था हेॾे ज़ुल्म ऐं कहत वारी गर्मी जे सूरत हाल में, त अॼु उन माण्हू खां उहा सुख बि, हालांकि उनजा पैसा भरे थो वापडा वारो, जेके प्राइवेट जेके मुक़ररु थियल आहिनि वापडा में, जेके माण्हू जेके बिजली खपाए रहिया आहिनि, हू उन प्राइवेट जे मुद में उहे माण्हू 500,000 फी घर भरनि था। पर हालत इहा आहे जो उहो वापडा लाइनमैन उन इलाइक़े जो न बल्कि ॿिए फीडर जो अची करे, उन बेज जो अची करे उन घर वारे मिसकीन माण्हू खे ॿधराए थो, जंहिं ते लख रुपयो 50,000 जंहिंजी खाइण जी वसियत न आहे, उहो 50,000 लख केॾां ॾंड भरींदो। सर, इन जे बारे में असां इहो ई चवंदासीं त हे जेको वापडा जो क्रैकडाउन थो हले, सो तमामु जेकी ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ जेको आहे सो वापडा जो क्रैकडाउन आहे। उन खां अलावा उन्हनि ग़रीबनि ते FIR कटियूं थियूं वञनि ऐं उन्हनि ग़रीबनि ते तमामु ॻरा बिल ठोकिया था वञनि ऐं उन्हनि ते जेको आहे सो ग़रीबनि खे FIR कटे करे उन्हनि खे अंदरि कयो थो वञे। उन जे लाइ मां इहो ई सिंध गवर्नमेंट खे अपील कंदुमि त ग़रीबनि ते रहम कयो। जिन ते ॻरा बिल आहिनि, जिन ते जेको आहे सो वॾा माण्हू आहिनि, जिन जूं एसियूं हलनि थियूं घरनि में, उन्हनि खे तव्हां ॾिसो, उन्हनि जा बिल तव्हां ट्रेस कयो न। असां ग़रीब मज़दूर सॼो ॾींहुं मज़दूरी करे वीचारो 500 रुपया कमाए, उन ते एॾो बिल जेको आहे सो उहो कीअं अफोर्ड करे सघंदो, कीअं उहो पंहिंजो घर ई सर्वाइव नथो करे सघे, त उहो एॾा ॻरा बिल कीअं जेको आहे सो वापडा जो अफोर्ड कंदो। त मां इहा ई गवर्नमेंट खे अपील कंदुमि, असां जेकी असांजा आला इदारा आहिनि उन्हनि खे इहा ई अपील कंदुमि त ख़ुदारा ग़रीबनि ते रहम कयो। जिन जूं जेकी बि FIR कटियो था ग़रीबनि ते, उहे कीअं जेको आहे सो पंहिंजो पाण खे तव्हां FIR करे उन्हनि खे अंदरि कराए थो, पोइ कीअं जेको आहे सो पंहिंजो ख़तमु कराईंदा, अंदरि ॿाहिरि कीअं ईंदा वीचारा। उन्हनि ते FIR कटियो था, उन जे तव्हां वञी उते जेको आहे सो पंहिंजो ऑपरेशन करायो, जिन ते ॻरा बिल आहिनि, उन्हनि जे काफ़ी सालनि खां वठी उन्हनि ते बिल रहियल आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो तव्हां ॾिसो न, उन्हनि खे जेको बिलनि ते उन्हनि खे सर्च कयो। उन्हनि माण्हुनि खे जेकी वॾा माण्हू आहिनि, जिन जूं एसियूं हलनि थियूं घरनि में, उताकुनि में, उन्हनि खे तव्हां ॾिसो। ग़रीब माण्हू आहे हिकिड़ो सॼो ॾींहुं 300-400 रुपए ते जेको आहे सो कमाए थो, उहो ॻरो बिल कीअं अफोर्ड करे सघंदो तव्हांजो। सो ख़ुदारा इहा ई मां अपील कंदुमि गवर्नमेंट खे त ग़रीबनि ते रहम कयो वञे ऐं जेको आहे सो
एतिरो उन्हनि खे जेको आहे सो तव्हां पंहिंजो इहा ई मुंहिंजी अपील आहे त ग़रीबनि ते ख़ुदा रहम कयो। लाड़काणे ज़िले जे अंदरि जेके वापडा जूं कार्रवायूं थी रहियूं आहिनि असांजे ग़रीब अवाम ऐं मिसकिन अवाम जे मथां थी रहियूं आहिनि। लाड़काणे जे अंदरि जेके बि असां वटि हिते वापडा इंतिज़ामिया जेका एसी साहब आहिनि ऐं लाड़काणे जे जेके हैंडल करण वारा CEO सखर साहब आहिनि, मां उन्हनि खे स्पेशली रिक्वेस्ट कंदुसि त सर लाड़काणे जे अंदरि जेके FIRूं अव्हांजा जेके अमलदार आहिनि उहे करे रहिया आहिनि, उन्हनि माण्हुनि ते करे रहिया आहिनि जेके चोरीअ में मुलवस न आहिनि। उन्हनि खे वापडा जा जेके सफ़ेद हाथी आहिनि उहे ख़ुदि ई उन्हनि खे अहिड़ा रस्ता ॾेई ऐं उन्हनि जे मथां बीह रहिया आहिनि। ऐं हिन वक़्तु जेका लाड़काणे जी जेका सूरत हाल आहे, जिन जिन ते बि वापडा FIR असां जूं करायूं आहिनि उन्हनि खे कोर्ट जेको आहे उन्हनि FIR खे जेको आहे उहो ख़ारिज करे छॾियो आहे। ऐं इन कोर्ट जे फ़ैसिले खे मां स्पेशली जुडिशली जो थैंकफुल रहंदुसि जेके लाड़काणे जे अवाम जी मुहाफ़िज़ लॻा पिया आहिनि। बाक़ी हिते जेके इदारनि जा हाल आहिनि, वापडा त अञा बि जेका आहे उहा घिटी घिटी में पई हिते लाड़काणे जे अंदरि घुमे थी पई ऐं सिर्फ़ु उन्हनि घरनि ते वञे थी पई जिते हू पाण ई हुननि खे ख़बर हूंदी आहे त हिते हीअ चोरी थिए थी या कोन थी थिए। हीअ जेके आहिनि असांजा वापडा जा अमलदार जेके आहिनि, मां हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾियां त उहो ईअं ई चवंदा आहिनि, चोर खे चवंदा आहिनि त हिन जे घर ॾे वञ, वरी पुलिस खे चवंदा आहिनि त चोर हेॾे वियो अथव। इहा ई एग्ज़ाम्पल आहे हिते। मां सभ खां पहिरियों चवंदुमि गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जेकी निगरान हुकूमत आहे त पहिरीं ॻाल्हि त बाबा तव्हां बिजली ॾियो किथे था आवाम खे पूरी, बिजली पूरी आहे कोन। जेकॾहिं अचे थी बिजली कॾहिं तेज़ कॾहिं घटि, इलाही असांजो नुक़सान थो थिए, इलेक्ट्रॉनिक्स जो सामान सड़ी थो वञे। उन खां अलावा जेको बि सॼो सिलसिलो आहे, जेको नज़ुलो आहे, बजाए वॾे माण्हू जे हिकिड़े ग़रीब अवाम ते वञी इहो किरे थो। मुंहिंजी हिन गवर्नमेंट खे इहा ई तजवीज़ आहे, इहा सलाह आहे त बाबा तव्हां घटि में घटि 100 यूनिट जेके आहिनि उहो ग़रीब अवाम खे फ्री ॾियो। शायदि असां रुॻो टैक्सनि में पूरा आहियूं, असांखे गवर्नमेंट तरफ़ छा थी मिले त 100 यूनिट फ्री टैक्स हर अवाम खे ग़रीब खे ॾिना वञनि। बाक़ी जेके 300 यूनिट आहिनि उन में तव्हां हिकिड़ो फिक्स रखो त बाबा जेको आहे त 500 रुपया या 1000 जेको तव्हां सम्झो या 2000 बि मिसाल ॻाल्हि त, ऐं मुंहिंजे ख़्याल में चोरी बि न थींदी ऐं हर अवाम हर माण्हू उहो पंहिंजो बिल आराम सां अदा कंदा। गैस जो सुठो सिलसिलो आहे, उहो पंहिंजो पूरो बिल पियारनि था, सही थो अचे। ॿिया जेके यूटिलिटी बिल माण्हू सही थो पियार, सिर्फ़ु जेको माण्हू मुंझल आहे हिकु टैक्स ॿियो बिजली जे बिलनि में। तंहिंजे करे या त मुंहिंजी इहा ॿी तजवीज़ आहे त बाबा जेकॾहिं चाइना ईरान असांखे बिजली बि ॾिए थो, गैस बि ॾिए थो, तव्हां छो न बिजली ईरान खां वठो। हू त चओ त मां तव्हांखे बार बार ॾियण लाइ तयारु आहियां, त उन खां वठंदा कोन। छा कंदा? रुॻो जेको आहे त पंहिंजे मुल्क में बाबा सदाईं शॉर्टफॉल, हर शइ जो शॉर्टफॉल बिजली जो। बरसाति तूफ़ान अचे थी त पोल किरंदा त 5-5 ॾींहं 6-6 ॾींहं बिजली आहे कोन, त बाबा उहो माण्हुनि जो केॾो नुक़सानु आहे। मुंहिंजी इहा तजवीज़ आहे त बाबा जेके FIR त ग़रीब माण्हू ते मथां थींदो, वॾे माण्हू जे मथां का हिन महिल को पकड़ियो न आहे। पूरे पाकिस्तान में वापडा वारनि खे मुंहुं हलाई आहे। पूरे पाकिस्तान में हिकिड़ो नालो बि मूंखे ॿुधाइनि त बाबा कंहिं वॾो सियासी माण्हू, समाजी माण्हू, जेको बि आहे जेको लखापति करोड़पति, उनखे कोई ॿधो हुजनि। बाबा असांजी पॉलिसी सेम आहे, ग़रीबनि जे लाइ न आहे सिर्फ़ु, भली अमीर हुजे। बिल जेके रहियल आहिनि उहे त अमीरनि ते रहियल आहिनि न, ग़रीब वीचारे ते कहिड़ो बिल रहियल आहे। जेको AC थो यूज़ करे, जेको AC डायरेक्ट थो लाहे, उहो अमीर आहे। ग़रीब वटि AC न हूंदी आहे, दुकानु आहे, होटल आहे, उहो अमीर आहे, उहो ग़रीब न हूंदो आहे। हाणे बि असां ₹1,00,000 पेमेंट करायूं, लाइन डिस्कनेक्ट कईसीं। ॿियो FIRs त असां कटवायूं, FIR उन्हनि ते था कटवायूं जेके चोर आहिनि बिजली आहे। कल्ह बि असां छापो हयोसीं, उन जी 3 AC डायरेक्ट बि हलनि, उहो अमीर माण्हू हुयो, ग़रीब न हुयो। हिन महिल असां नवां तकमल में बीठा आहियूं, हीउ अमीरनि जो इलाइक़ो आहे, रिच इलाइक़ो आहे। हीउ बेंगलोर आहिनि, हर घर ते 40,000 50,000 बिल थो निकिरे। हिते जंहिंजी बि बकाया आहे उहा असां लाइन डिस्कनेक्ट कई आहे, हिन महिल मां डिस्कनेक्ट कराई आहे, ऐं उन्हनि खां बिल वठंदासीं। जेको बिल न ॾींदो ऐं थेफ्ट में इन्वॉल्व हूंदो, असां उन्हनि ते फिल फौरी FIR कटाईंदासीं। हीअ जेका असांजी मुहिम हली रही आहे, इहा तक़रीबन हफ़्ते खां पावर डिवीजन जो जेको असांजो सेक्रेटरी साहिबु आहे वापडा जो, ऐं मिनिस्टर साहिबु आहे, असांजो जेको निगरान वज़ीर आज़म आहे, उन्हनि जी हिदायतुनि ते असांजो जेको CO साहिबु आहे सईद अहमद दावा साहिबु, असांजी 1 विंडो ऑपरेशन हली रही आहे। 1 विंडो ऑपरेशन, हिन में जंहिंजूं बि कुंडियूं आहिनि उहे असां फुल फौरी ख़तमु था करायूं। जंहिंखे बि तव्हांजे मां हिन चैनल जे ज़रिए सां इहो मैसेज ॾींदुमि त जंहिंखे बि नओं कनेक्शन खपे, उहो असां 1 ॾींहं जे अंदरि अंदरि उनखे असां मीटर लॻाए ॾींदासीं। जस्ट हू पंहिंजो NIC ॾे ऐं डॉक्यूमेंट्स ॾे, असां उते पंहिंजा क्लार्क विहारे छॾिया आहिनि। असांजो जेको कस्टमर सर्विस सेंटर आहे उहे 24 कलाक असां ओपन करे छॾियो आहे, ऐं जेके असांजा कंप्लेंट सेंटर्स आहिनि उहे बि 24 कलाक राउंड द क्लॉक खुलियल आहिनि। असांजी हीअ ऑपरेशन जनरल आहे, सभिनि जे लाइ आहे।
असां असां लाड़काणे में बिजली चोरनि ऐं बाक़ीदारनि जे ख़िलाफ़ु जेको सूरत हाल आहे ऐं जेको पंहिंजो सेबको ऐं हेस्को जे तरफ़ां जेके कार्रवाई थियनि पियूं उन हवाले सां पंहिंजो प्रोग्राम तरतीब ॾिनो, जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके मकतब फ़िक्र जा माण्हू आहिनि या स्टेक होल्डर आहिनि उन सां बि ॻाल्हि ॿोल कई त हिननि जो चवणो त हीअ जेके हिक तरफ़ियूं कार्रवायूं थियनि पियूं ऐं ख़ासि करे ग़रीब माण्हुनि खे जेको आहे सो निशानो बणाए पियो वञे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु FIRs वग़ैरह दाख़िल कयूं पियूं वञनि, जॾहिं त जेके बासर माण्हू या जेके वॾा बाक़ीदार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु का बि कार्रवाई न पई थिए ऐं हिते जेको आहे बिजली बि तक़रीबन 18 कलाक 20 कलाक बंदि कई थी वञे, पर उनखे ॻरा बिल उमाणिया वञनि था ऐं बिजलीअ जा जेके रेट आहिनि उहे बि तमामु घणा वधाया विया आहिनि, गॾोगॾु पेट्रोल जा अघ वधाया विया आहिनि, त ग़रीब माण्हू जो जेको जीअण आहे उहो तमामु घणो मुश्किल थी वियो आहे। सो इन वारे सां हितां जे शहरनि जो वापारियुनि जो इहो मुतालबो हो त वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत फौरी तौर ते जेको आहे सो उन्हनि जे रिलीफ जे हवाले सां को मैकेनिज़म जोड़े त जीअं ग़रीब माण्हू बिजली बि हलाए सघनि ऐं पंहिंजो गुज़र सफ़र बि करे सघनि। सो असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं, तेसिताईं इजाज़त ॾींदा, अल्लाह निगहबान।